नौशरो फिरोज का खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक नौशरो फिरोज ज़िले में वोटर लिस्टुनि जी दुरुस्तगी लाइ 109 डिस्प्ले सेंटर क़ाइम किया विया आहिनि। अवाम खे अपील आहे त हू पंहिंजे इलाइक़े में क़ाइम डिस्प्ले सेंटर ते वञी वोटर लिस्टुनि में पंहिंजे वोट जी दाख़िला ऐं दुरुस्तगी कराइनि। कंहिं बि क़िस्म जी तब्दीलियात फार्म 15 हासिल करे लाॻापियल सेंटर ते जमा कराइनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर नियाज़ अहमद अॼु गवर्नमेंट प्राइमरी स्कूल नौशरो फिरोज में क़ाइम डिस्प्ले सेंटर जे दौरे दौरान कई। उन मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे इलेक्शन कमिश्नर चयो त 21 मई खां गैर हतमी वोटर लिस्टूं डिस्प्ले सेंटर ते लॻायूं आहिनि। जेकॾहिं कंहिं वोटर जे वोट जी दाख़िला उन जे लाॻापियल इलाइक़े में न आहे त हू फार्म 15 हासिल करे सेंटर जे इंचार्ज जे हवाले करे। उहो अमल 19 जून ताईं जारी रहंदो।